अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अनदर व्लॉग। तो अॼु जुमे जो ॾींहुं हुयो ऑफिस खां जेको आहे त मां वक़्ती मोटी आयुमि। त हिते फैज़ान जेको आहे त पबजी गेम खेॾी रहियो आहे। फैज़ान सां जेको आहे त मां चैलेंज कयां थो, जेकॾहिं फैज़ान TDM में 12 किल करे त फैज़ान खे जेको आहे त 500 रुपया इनाम मिलंदो। त पोइ जेको आहे फैज़ान बि राज़ी थियो आहे, चवे थो पियो त मां शर्त लाहियां थो, जेकॾहिं अगरि फैज़ान हरायो त फैज़ान खे जेको आहे त 200 रुपया मूंखे ॾियणा पवंदा। फैज़ान मंज़ूर आहे? हाँ, करे वेंदे 12 किल न करे सघे पोइ हाणे कयो पीलर बगी हाँ हल ठीक है अदा असां जेको आहे फैज़ान सां जेको आहे चैलेंज कयूं था हिकिड़ो, जेकॾहिं फैज़ान 1200 किल करे पोइ फैज़ान फैज़ान जेकॾहिं 12 किल करे त फैज़ान खे 500 रुपया मिलंदो, मूंखे जेको आहे 200 रुपया ॾींदो। त तव्हां जेका आहियो हिन जा गवाह आहियो। त हलूं था फैज़ान जी तरफ़, ॾिसूं था फैज़ान जेको आहे 12 किल करे थो। फैज़ान जेकॾहिं TDM में 12 किल करे त फैज़ान खे जेको आहे 500 रुपया इनाम मिलंदो। हिकिड़ो किल 5 कंहिंजा 5 करे आओ। आई आई मरियो हणी तूं हिकु खणी वियो। फैज़ान सां जेको आहे त चैलेंज आहे, फैज़ान खे 12 किल करणा आहिनि। 2 किल करे हिन टाइम ताईं। टे हिन टाइम ताईं जेको आहे फैज़ान 3 किल करे वियो आहे। नेट सा क्या की नेट घणा थिया? 4 किल थी विया फैज़ान जा। छह किल करे 2 डबल के जा अब तो डबल मारी दो पियो। 500 माना मुंहिंजा विया है ना। फैज़ान जेको आहे पबजी में फैज़ान सां जेको आहे त मां चैलेंज कयो आहे, फैज़ान खे 12 किल करणा आहिनि। हाँ 8 किल वारी डबल ये डबल की कंदो पियो आहे। डबल मारी दो बिना बस जे डन मारी अब हिक ही गोली में 2 मारी दो पियो। गला है ना हाँ गली दो है ना गला के मैं के मतो ना यार आंखों में लगो नौ की आती मान बाकी देना बाकी रे बा यारा आधा 500 जेको आहे त असां जेको आहे त बुरी शिकस्त सां जेको आहे हरायासीं। सफ़ा छितो लॻो वेठो हुयो। हाणे हिते मां कोन मारे सघंदुमि बाबा हाणे हिते मां मारे हाले 12 जेको आहे किल करे फैज़ान 500 रुपया जेको आहे विन करे चुको आहे। 500 न ॾियो छा कंदे डांसा जिग जिग तेरा MVP जिसने क्या बंदो MVP मनवर टीडीएम जो के बंदो वो ने बड़े तो 100 पकड़ दिया नहीं 400 हां ये देखो MVP माय काथे हेड दे हे माजी हेड लेंजर फैज़ान
घणा किल के 14 किल शाबाश आधा वीडियो ठाहिण ते जेको असां 500 वारा ई वेंदा आहियूं। दोस्तो फैज़ान जेको आहे त 12 किल करे वियो आहे ऐं फैज़ान जेको आहे त विनर आहे। फैज़ान खे जेको आहे त मां शहर वञी करे ATM मां 500 रुपया कढाए ॾींदुमि। ॾींदुमि मां, तूं हलंदे तोखे ॾींदुमि न, छा वीडियो रिकॉर्डिंग कंदासीं न पोइ। मां जेको आहे 500 रुपया ॾेई करे जेको आहे त पंहिंजो व्लॉग बि भरंदुमि। सही आहे ईअं? पोइ जंहिं महिल तोखे पैसा ॾींदुमि न मां, पोइ मां वीडियो बि भरंदुमि। वीडियो भरे करे जेको आहे न वरी पोस्ट कंदुमि मां। हा, जेकॾहिं मां वीडियो न मोकिलियां त पोइ फैज़ान खे पैसा न मिलिया। जेकॾहिं मां वीडियो ठाहे करे वरी मोकिली 500 रुपए जी, पोइ त राज़ी आहियो न तव्हां? पोइ सही आहे? वीडियो जेको 500 रुपया तोखे ॾींदुमि, वीडियो ठाहींदुमि न मां। ओके थी वियो? ओके त ओके, सही आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं इजाज़त ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।